रिपोर्ट सागर दीदाली कुंबर ब्यूरो चीफ सिजावल। जीअं त ब्लैकमेलर अली बख्श चौहान, अब्दुल सत्तार चौहान, शेर मोहम्मद चौहान ऐं ॿियनि इंकरेजमेंट कोर्ट में जेली कूड़ा केस दाख़िल कया, जंहिंमें हिननि मौक़िफ़ क़ब्रिस्तान जो ॼाणाए बेगुनाह माण्हुनि ऐं आर कंपनी जे मथां हथरादो इंकरेजमेंट जो केस दाख़िल कयो। जंहिंखां पोइ इंकरेजमेंट ट्रिब्यूनल जज मुख़्तियार कार इंकरेजमेंट ऑफिसरनि खां रिपोर्टूं घुरायूं, जिन में वाज़े लिखियल हो त क़ब्रिस्तान ते का बि इंकरेजमेंट वग़ैरह नाहे थियल ऐं आर कंपनी खे बदनाम करण लाइ नाला ॾिना विया। उहे केस ब्लैकमेलरनि जा इंकरेजमेंट जज खारिज करे छॾिया आहिनि, जंहिंखां पोइ उन्हनि ब्लैकमेलरनि हाई कोर्ट में पटिशनूं दाख़िल कयूं, जंहिं ते तारीख़ 4/11/2021 ते पटिशन नंबर 183/2020 अली बख्श चौहान, अब्दुल सत्तार चौहान ख़िलाफ़ प्रोविंस ऑफ सिंध ऐं ॿियनि ख़िलाफ़ हाई कोर्ट सखर पंहिंजो तफ़सीली तारीख़ी फ़ैसिलो ॾिनो। उन्हनि ब्लैकमेलरनि जूं पटिशनूं रद्द करे छॾियूं, जिन मां साफ़ ज़ाहिर आहे त उहे ब्लैकमेलर हथरादो कूड़ा केस दाख़िल करे कारोबारी माण्हुनि खे परेशान ऐं ब्लैकमेल करे रहिया आहिनि। ब्लैकमेलर अली बख्श चौहान, अब्दुल सत्तार चौहान ऐं ॿिया क़ब्रिस्तान में कुझु हथरादो नयूं क़बरूं ठाहे उन्हनि क़बरुनि अॻियां ॿी आर कंपनी ख़िलाफ़ एहतिजाज ऐं बदनाम करे भतो वठनि था। आर कंपनी जे इंतज़ामिया पंहिंजो मौक़िफ़ बयानु कंदे चयो आहे त उहे मथियां ब्लैकमेलर कब्ज़ा माफ़िया जे चवण ते हथरादो ड्रामो रचाए रहिया आहिनि, जंहिंमें का बि सदाकत ऐं सचाई न आहे। कोर्ट सगोरी आर कंपनी जे हक़ में फ़ैसिला ॾिना आहिनि। उनखां अलावा खोड़ सारियूं रेवेन्यू जूं रिपोर्टूं पिणु कोर्टुनि में ॾिनल आहिनि। अगरि मथीं ब्लैकमेलरनि जी का बि ॻाल्हि में थोरी सदाकत हुजे हा त कोर्ट सगोरी आर कंपनी जे हक़ में फ़ैसिलो न ॾे हा। हीउ सॼो ड्रामो सिर्फ़ भतो वठण ऐं कब्ज़ो माफ़िया जे चर्च ते कयो वियो आहे।